प्रियालो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अगवाना साबका एडवाइज़र वज़ीर आला सिंध सदर पीपल्स लॉयर फॉर्म ज़िले खैरपुर मीरस चीफ एग्जीक्यूटिव यूनियन काउंसिल शाहलधाणी एडवोकेट मसूद नबी डोगर साहिब ऐं वाइस चेयरमैन वडीरो ग़ुलाम नबी मैतुल साहिब जिन मोहम्मद शाहलधाणी जे मेले ते आख़िरी धमाल में सिंध जी सकाफ़त मलाखड़े में मेहमान ख़ास जी हैसियत सां शिरकत कई। डोगर सिंध जी सकाफ़त रांदि खे ख़ूब इंजॉय कयो। अमल पहलवाननि खे इनाम ॾिना। डोगर पहिरीं जोड़े जे लाइ 5000, ॿिए जे लाइ 3000 ऐं टें जोड़े खे 2000 रुपया कैश इनाम ॾिना। डोगर जिन चयो त असां ख़ुशनसीब आहियूं जो असांखे इंजॉय करण जे लाइ अहिड़ो साफ़ सुथरो माहौल मिले थो। डोगर जिन वधीक चयो त अहिड़ा मेला उते ई लॻंदा आहिनि जिते हिक ॿिए सां प्यार मोहबत हूंदो आहे। उन्हनि मेला मां इहो ई वाज़े थिए थो त असां सभु हिकु आहियूं ऐं इंशाअल्लाह हिकु थी रहंदासीं। इन मौक़े ते दरगाह मोहम्मद शाहलधाणी जो मुतवली उस्ताद नवाब पीरज़ादो हाजी मुख्तियार अहमद धारी जो वॾेरे गुल हसन महर इंफॉर्मेशन सेक्रेटरी यूनियन काउंसिल गुजू मुख्तियार अहमद डोगर मेंबर वार्ड 1 इम्तियाज़ अहमद जुनेजो मेंबर वार्ड नंबर 2 ग़ुलाम फरीद मशहूरी माजिद अली मशहूरी ऐं यूनियन काउंसिल शाहलधाणी जा वर्कर गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।